मां लतीफ जे थर जे बाबी सां प्यार कंदी आहियां। हिते तो मोई वारी भी उड़ामे। एज तां जो रोज रोज लिख के मिलन मिना ठाव को कोनी लाग। सेठ अपनी बहन ने काबू में रखे। 2 अखर पढ़ेल छोकरी पाण खे माराए लई जे। सेठ जी अड़ी गति असा का बर्दाश्त कोन थे। जे कदे तू नथो मुड़े तो ज़बान कटे छडीन साईं। दोसड़ अचे चाचो तो उठन ते पागोड़ा तू रख। हाँ मारुल बेली तकड़ मां कर हूं त ना नारे तेड़े हलीस। असां जे तरवा अज ताई कंजो माल वापस ना आए थियो। पोइ भला असां जे तर में ॿिया कहिड़ा चोर अदा तू ॿियनि जे नंगनि में अखियूं विझंदो है न ऐं माण्हू तुंहिंजी इज़त में हथ विझंदा। अदा पुनो तव्हां सही था चओ पर असांजो हाल पूरो सुणो। ही मुड़स मूंखे न घुर्जे, मूंखे अॻियो मुड़स घुर्जे। अकबर खान असां तोखे गिरफ्तार करण आया आहियूं। तो ते मेंद्रे ते तशद्दुद करण ऐं तुंहिंजी भेण मारवी जे क़त्ल जो केस दाख़िल आहे। मौला तो जाने तो मुख्य सच चवंदी बीमारी है सोबे कटे काका हाजी तू धड़ चालण वारो धराड़ जरूर है पर मेरी बुज़दिल कोनी है। बस अल्लाह असां गरीबां रो आहे जेको भली करसे। तो वो असांजो रस्तो छोड़ो क्या कह रही तू फकीर बाबा जी गाल घुसणी कीने।